ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 29/2/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार माया दुश्मन तव्हांजे साम्हूं आहे, इन करे पंहिंजी ॾाढी ॾाढी संभाल करणी आहे। अगरि हलंदे हलंदे माया में फसी विया त पंहिंजी तक़दीर खे लकीर लॻाए छॾंदा। बाबा चवनि था, माया दुश्मन असांजे साम्हूं वेठी आहे, साम्हूं आहे, इन करे पंहिंजी ॾाढी ॾाढी संभाल करणी आहे। अगरि हलंदे हलंदे माया में फसी वियो त पंहिंजी तक़दीर खे लकीर लॻाए ॾींदा। प्रश्न आहे, तव्हां राजयोगी वारनि जो मुख्य कर्तव्य छा आहे? उत्तर आहे, पढ़णो बि आहे, पढ़ाइणो बि आहे। इहे ई तव्हांजो मुख्य कर्तव्य आहे। तव्हां आहियो ईश्वरीय मत ते। तव्हांखे कोई जंगल में न वञिणो आहे, घर गृहस्थी में रहंदे हुए शांती में वेही बाप खे यादि करिणो आहे। अलफ़ ऐं बे हिन ॿ शब्दनि में तव्हांजी सॼी पढ़ाई अची वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं कि 7 ॾींहंनि जो कोर्स करे हली वञो काॾे बि, मुरली त मिलंदी रहंदी आहे। मुरली न बि मिले त 7 ॾींहंनि जे कोर्स में सॼो ज्ञान अची वेंदो आहे, उनखे रिवाइज़ कंदा रहो। एॾो सुठो 7 ॾींहं जो कोर्स करो कि उहो ई सदा रिवाइज़ कंदा रहो, बाबा खे यादि कंदा रहो, त बि बेड़ो पार। छा करिणो आहे? बाबा खे यादि कंदे कंदे पाप कर्म ख़तमु थींदा, दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी, सतो प्रदान थियणो। इहो ई त लक्ष्य आहे न पढ़ाई जो। ओम शांति। बाप बि ब्रह्मा द्वारा चईंदा आहिनि कि ॿार गुड मॉर्निंग, परंतु पोइ ॿारनि खे बि रिस्पॉन्ड ॾियणो खपे, बाबा गुड मॉर्निंग। हीअ आहे ई बाप ऐं ॿारनि जो कनेक्शन। नया जो आहिनि जॾहिं पक्का थी वञनि, कुझु न कुझु जेसि ताईं पक्का थियनि तेसि ताईं कुझु न कुझु पुछंदा रहंदा। इहा त पढ़ाई आहे न। भॻवान वाच्य बि लिखियो आहे, भॻवानु आहे निराकार। इहा बाबा सुठी रीति पको कराईंदा आहिनि, कंहिंखे बि सम्झाइण लाइ जी हुन तरफ़ आहे माया जो जोर। त हिन करे उन्हनि खे पको कराइणो आहे कि असांखे निराकार भॻवानु पढ़ाईंदो आहे। हिते त उहा ॻाल्हि आहे न। बाबा चवनि था, इहे बाबा सुठी रीति पको कराईंदा आहिनि कि भॻवानु निराकार आहे, कंहिंखे बि सम्झाइण लाइ जी हुन तरफ़ आहे माया जो जोर। हिते त उहा ॻाल्हि ई न आहे। बाप त सम्झाईंदा आहिनि, जंहिं कल्प पहिरियों वरसो वरितो हूंदो उहो आपे ई ईंदो। ईअं न कि फलानो हली न पायो, इन खे पकिड़ो, हली वञे त हली वञे। हिते त जीते जी मरण जी ॻाल्हि आहे। बाप एडॉप्ट कंदा आहिनि, एडॉप्ट कयो ई कबो ई आहे कुझु वरसो ॾियण लाइ। ॿार माउ बाप वटि ईंदा ई आहिनि वरसे जी लालच में। ॿार माउ बाप वटि ईंदा ई आहिनि वरसे जी लालच में। साहूकार जो ॿारु कॾहिं ग़रीब वटि एडॉप्ट थींदो छा? वरसे जी लालच में आहे न। साहूकार जो ॿारु कॾहिं ग़रीब वटि एडॉप्ट थींदो? एतिरो धन दौलत आदि सभु कुझु छॾे कीअं ॾींदो? एतिरो धन दौलत आदि सभु कुझु छॾे कीअं ॾींदो? एडॉप्ट कंदा आहिनि साहूकार। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहिनि, एतिरो धन दौलत आदि सभु छॾूं कीअं? बाबा चईंदा आहिनि, साहूकार जो ॿारु कॾहिं ग़रीब वटि एडॉप्ट थींदो छा? एतिरो धन दौलत आदि सभु छॾूं कीअं? एडॉप्ट कंदा आहिनि साहूकार। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे स्वर्ग जी बादशाही था ॾियनि, त बाबा असांखे स्वर्ग जी बादशाही ॾियण लाइ एडॉप्ट कयो अथई न। त बराबरि जेको समझदार ॿारु हूंदो उहो चईंदो न, हिन नर्क में आई छा, तंहिंखां सुठो त मां बाबा जी श्रेष्ठ मत ते हली करे बाबा जो ठही करे हलां। छो न बाबा जो ठहां? हर ॻाल्हि में लालच त रहंदी ई आहे। जेतिरो ॾाढो पढ़ंदा ओतिरी वॾी लालच थींदी। तव्हां बि ॼाणंदा आहियो बाप असांखे एडॉप्ट कयो अथई बेहद जो वरसो ॾियण लाइ। बाप बि चईंदा आहिनि, तव्हां सभिनि खे असां वरी खां 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक एडॉप्ट कयो आहे। कीअं कयो आहे? शिव बाबा ब्रह्मा द्वारा असांखे एडॉप्ट कयो आहे। तव्हां बि चईंदा आहियो बाबा असां तव्हांजा आहियूं, 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांजा ठहियासीं। तव्हां प्रैक्टिकल में केतिरा ब्रह्म कुमार कुमारियूं आहियो न।
असां बि चईंदासीं त बाबा चवनि था प्रजापिता बि त नामी ग्रामी आहे न, जेसि ताईं शूद्र खां ब्राह्मण न ठहे त देवता कीअं ठही सघंदो। देवता न ठही सघे पहिरियों हिते शूद्र खां पको ब्राह्मण ठहिणो खपे। उहो ई श्री बाबा चई न सत्युग में बि सभु देवी देवता न कहलाईंदा, हिते जो पक्का ब्राह्मण ठहींदा, जो फ़रिश्ता ठहींदा, ब्राह्मण सो फ़रिश्तो सो देवता ठहींदा। तव्हां ॿारनि जी ॿुधी में हाणे चक्र फिरंदो रहंदो आहे न, असां शूद्र हुयासीं हाणे ब्राह्मण ठहिया आहियूं न, पोइ वरी देवता ठहींदासीं। सत्युग में असां राज्य कंदासीं त हिन पुराणी दुनिया जो विनाश ज़रूरु थियणो आहे, पूरो निश्चय न वेंदो आहे, त पोइ हली वेंदा आहिनि। हिन पुराणी दुनिया जो विनाश ज़रूरु थियणो आहे, बाबा चवनि था। पूरो निश्चय न हूंदो आहे त पोइ हली वेंदा आहिनि। कई कचा आहिनि जो पोइ किरी बि पवंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे न। माया दुश्मन साम्हूं बीठी आहे त उहो पंहिंजी तरफ़ खीचे वठंदी आहे। बाप घड़ी घड़ी पको कराईंदा आहिनि माया में फसी न पइणो आहे, न त पंहिंजी तक़दीर खे लकीर लॻाए छॾंदा। बाबा घड़ी घड़ी पको कराईंदा आहिनि कि माया में फसणो न आहे, न त पंहिंजी तक़दीर खे लकीर लॻाए छॾंदा। बाप बि पुछी सघंदा आहिनि कि अॻियां कॾहिं मिलिया आहियो। हिन करे न रोज़ पंहिंजी जांच करो, हर संकल्प बोल कर्म, पंहिंजी चाल चलन व्यवहार ॾिसो, किथे असां पुराणे रीति त नथा हलूं, तॾहिं ई पतो पवंदो, न त पंहिंजी तक़दीर खे लकीर लॻाए छॾंदो। बाप बि पुछी सघंदा आहिनि अॻियां कॾहिं बाबा सां मिलिया आहियो। कोई ॿियो कोई खे इहे प्रश्न जो पुछण जो अक़ल ई न आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे बि वरी खां गीता ॿुधाइणु अचिणो पवंदो आहे, अची करे तव्हांखे रावण जी जेल सां छुड़ाइणो पवंदो आहे। बेहद जो बाप बेहद जी ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। हाणे रावण जो राज्य आहे, पतित राज्य आहे, जो अधु कल्प खां शुरू थियो आहे। रावण जा 10 शीश ॾेखारींदा आहिनि, विष्णु जी 4 भुजायूं ॾेखारींदियूं आहिनि। ईअं कोई मनुष्य हूंदो न आहे, इहे त प्रवृत्ति मार्ग ॾेखारियो अथनि। कलयुग में द्वापर कलयुग में प्रवृत्ति मार्ग रावण हुननि जो सिंबल आहे, सतयुग में विष्णु हुननि जो सिंबल आहे। इहा एम ऑब्जेक्ट आहे, विष्णु द्वारा पालना। विष्णुपुरी खे कृष्णपुरी बि चईंदा आहिनि। कृष्ण खे त 2 भाइयूं बि ॾेखारियूं अथनि, कृष्ण खे त बसि 2 ई ॾेखारियूं अथनि। मनुष्य त कुझु बि सम्झंदा न आहिनि। हाणे कृष्ण खे 2 हथ, उहो ई कृष्ण वञी नारायण ठहींदो त 4 हथ थी वेंदा। अर्थात पोइ उहो पहिरियों कृष्ण अकेलो हुयो, पोइ शादी खां पोइ लक्ष्मी नारायण ॿई दुनिया खे संभालंदा हुया, राज्य कई हुननि। मनुष्य त कुझु बि सम्झंदा न आहिनि। बाप हर ॻाल्हि ॾाढी एक्यूरेट सम्झाईंदा आहिनि। उहा आहे ई भक्ति मार्ग। हाणे तव्हांखे ज्ञान आहे न, तव्हांजी एम ऑब्जेक्ट आहे नरसां श्री नारायण ठहिण जी। ये गीता पाठशाला आहे ई जीवन मुक्ति प्राप्त करण जी। दुनिया में माण्हू चवंदा आहिनि कि असां मुक्ति जे लाइ गुरू था करूं, लेकिन उहो जीवन वो त चवंदा आहिनि सुख कागुष्ट समान आहे, लेकिन असांजी गीता पाठशाला सुख शांति जीवन मुक्ति प्राप्त करण लाइ आहे। ब्राह्मण त ज़रूरु खपनि न। ये रुद्र ज्ञान यज्ञ आहे। शिव खे रुद्र बि चईंदा आहिनि। हिते यज्ञ छो चईंदा आहियूं? छो जो हिन में सभु पुराणो स्वभाव संस्कार ॻाल्हियूं आदि सभु बाबा जी यादि में भस्म करे छॾंदा आहियूं न, जलाईंदा आहियूं पंहिंजो पुराणो किचिरो। दुनिया जो किचिरो त विनाश में जली वेंदो, लेकिन हिते रुद्र ज्ञान यज्ञ छो चईंदा आहिनि? रुद्र शिव बाबा निराकार खे हिते आत्मा खे ज्ञान ॾेई करे आत्मा जो में जेको बि पुराणो तमो प्रधानता आहे, विकार बुराइयां जो बि आहे, उनखे बाबा जी यादि में जलाइणो आहे। सभी आत्माउनि खे पावन ठाहिणो आहे। इन करे हिनखे रुद्र ज्ञान यज्ञ चइबो आहे। शिव खे रुद्र बि चइबो आहे न। हाणे बाप पुछंदा आहिनि ज्ञान यज्ञ श्री कृष्ण जो आहे या शिव बाबा जो आहे? शिव बाबा खे परमात्मा ई चईंदासीं, शंकर खे देवता, उन्हनि पोइ शिव शंकर खे इकट्ठो करे छॾियो अथनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि असां हिन में प्रवेश कयो आहे। तव्हां ॿार चईंदा आहियो बाप दादा, उहो चईंदा आहिनि शिव शंकर। ज्ञान सागर त हिकु ई आहे न।
ॾिसो असां चईंदा आहिनि बाप दादा, उहो चईंदा आहिनि शिव शंकर। त शंकर केरु आहे? शंकर अर्थात अशरीरी स्थिति। जे ब्रह्मा बाबा हाणे अशरीरी आहे, फ़रिश्तो आहे, त जॾहिं असां बि बाबा खे यादि करे अशरीरी स्थिति में स्थित थी वेंदा आहिनि, सभु विकार बुराइनि ते विजय प्राप्त करे छॾंदा आहियूं। उहो तपस्वी स्वरूप ई त शंकर आहे न। त बाप दादा मतिलबु शिव बाप ब्रह्मा मां असां बि जॾहिं प्राप्त कंदा आहियूं शिव बाबा खे यादि करे, त असां बि शिव शंकर तपस्या कंदा आहियूं त थी वियासीं न। ज्ञान सागर ते हिकु बाप ई आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा सु विष्णु ठहींदा आहियूं ज्ञान सां। हाणे असां ब्रह्मा सु विष्णु ठहूं था। पहिरियों ब्रह्मा बि ठहियासीं, बाबा सां प्रतिज्ञा कई त ब्रह्मा ठही वियासीं, ब्रह्मण ठही वियासीं। पोइ पुरुषार्थ कंदे कंदे पक्को ब्रह्मण ठही फ़रिश्तो, पोइ देवता ठही वेंदासीं, अर्थात लक्ष्मी बि ठहींदासीं। लक्ष्मी जहिड़ा गुण बि धारण था करूं था, नारायण जहिड़ा बि करूं था। चित्र बि बराबरि ठाहींदा आहिनि। विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो, हिन जो बि अर्थ कोई सम्झी न सघंदो आहे। ब्रह्मा खे शास्त्र हथ में ॾिना अथनि। हाणे शास्त्रनि जो सार बाप बि ॿुधाईंदा आहिनि या ब्रह्मा ॿुधाईंदा आहिनि। ये बि मास्टर ज्ञान सागर ठाहींदा आहिनि। ब्रह्मा बाबा बि मास्टर ज्ञान सागर ठाहींदा आहिनि। बाक़ी चित्र एतिरा ढेर ठाहे अथनि, उहो कोई यथार्थ न आहिनि, उहो सभु आहे भक्ति मार्ग जा। मनुष्य कोई अठ बुझायूं वारा न हूंदा आहिनि। इहे त सिर्फ़ु प्रवृत्ति मार्ग जो सिंबल लिखायो आहे। रावण जो बि अर्थ ॿुधायो आहे। अधु कलाक रावण राज्य राति, अधु कलाक राम राज्य ॾींहुं। बाप हर हिकु ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। तव्हां सभु हिकु बाप जा ॿार आहियो। बाप ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जी स्थापना करनि था न, तव्हांखे राजयोग सिखलाइनि था न। ॾाढनि खे ब्रह्मा जो श्री कृष्ण जो साक्षात्कार थींदो आहे। ब्रह्मा जो सफ़ेद पोश बि ॾेखारे में ॾींदो आहे। ब्रह्मा जो सफ़ेद पोश जी ॾेखारे में ॾींदो आहे। त हाणे असां शिवरात्रि अचे थी न, बाबा खे यादि करो। बाबा चई न बाप दादा असां चईंदा आहिनि, उहो शिव शंकर चईंदा आहिनि। त एतिरो बाबा खे यादि करो ताकी सभिनि खे उहो शंकर में ब्रह्मा बाबा जो सफ़ेद पोश जी साक्षात्कार थिए, ताकी उन्हनि खे पतो लॻे कि शंकर केरा, शिव केरा। श्री बाबा खे यादि करो। शिवलिंग में उन्हनि खे निराकार ज्योत लिखियऊं ब्रह्मा बाबा, शंकर में ब्रह्मा बाबा। त ईअं जे त्योहार ईंदा आहिनि न, उहो असांखे बाबा खे यादि करिणो आहे, ताकी ॾाढनि खे ईअं साक्षात्कार थींदो त बाबा जो परिचय मिली वेंदो, बाबा जे घर हली वेंदा। ब्रह्मा जो सफ़ेद पोश ई ॾिसंदा आहिनि। शिव बाबा त बिंदी आहे। बिंदी जो साक्षात्कार थिए त कुझु सम्झी न सघनि। त बाबा चईंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं बाबा ईअं साक्षात्कार कराए करे उन आत्मा खे डायरेक्शन ॾींदा आहिनि। त असां यादि करूं, असांजी यादि सां ॾाढी आत्माउनि खे साक्षात्कार थींदो, बाबा जे घर अची वेंदा। तव्हां चईंदा असां आत्मा आहियूं, असां आत्मा खे असां हाणे आत्मा खे कंहिं ॾिठो आहे छा? कोई न ॾिठो आहे। उहो त बिंदी आहे न, सम्झी सघंदा आहिनि न। त जंहिं भावना सां जंहिंजी पूजा कंदा आहिनि उन्हनि खे उहो ई साक्षात्कार थींदो आहे। ॿिए अगरि रूप में ॾिसनि त मुंझी पवनि। त आत्मा त बिंदी आहे, त बिंदी ई ॾेखारे में ॾींदी। शिव बाबा बिंदी ऐं असां आत्मा बि बिंदी। त छो जी जंहिं भावना सां जीअं हनुमान जी भावना सां पूजा कंदा आहियूं। लेकिन जंहिंखे हिन ज्ञान में अचिणो हूंदो, पोइ हुननि खे ओड़ो भगत आत्माउनि खे त उन रीति साक्षात्कार थींदो। लेकिन जंहिंखे हिन ज्ञान में अॻियां अचिणो, जो जीवन मुक्ति जो वर्षो प्राप्त करण वारी आत्माऊं हूंदियूं, हुननि खे पोइ हुन रीति साक्षात्कार थींदो आहे। त उहो पोइ ज्ञान में हली ईंदा आहिनि अगरि अचिणो हूंदो। हनुमान जी पूजा कंदा त उन्हनि खे उहो ई ॾेखारे में ॾींदी। गणेश जे पुजारियुनि खे उहो ई ॾेखारे में ॾींदो। बाप चईंदा आहिनि असां एतिरो तव्हांखे धनवान ठाहियो, हीरे जवाहरातनि जा महल हुया, तव्हांखे अनगिनत धन हुयो न, तव्हां हाणे उहो सभु कुझु काॾे कवायो? हाणे त बिल्कुलु कंगाल थी विया आहियो, भीख मांगंदा रहंदा आहियो। बाप त चई सघंदा आहिनि न, हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो बाप आया आहिनि, असां वरी खां विश्व जो मालिक ठहींदा आहियूं। हाणे त सम्झंदा आहियो
कि बाप आया आहिनि असां सभिनि खे वरी खां विश्व जे मालिक बने जो वरसो था ॾियनि। असांखे बाबा 5000 साल पहिरियों बि ॾिनो हुई, हाणे त सभु कंगाल थी विया, हाणे वरी बाप असांखे एॾो धन ॾियनि था। हाणे जेतिरो ज्ञान धन सां पंहिंजी बुद्धि खे भरपूर कंदा ओतिरो असांखे सत्युग में स्थूल धन संपत्ति मिलंदो, विश्व जा मालिक ठही वेंदासीं। इहे ड्रामो अनादि ठहियलु आहे। हर हिकु ड्रामे में, हर हिकु जो ड्रामे में पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे न, हर हिकु ड्रामे में पंहिंजो पंहिंजो पार्ट थो वॼाए। कोई हिकु शरीर छॾे करे वञी करे ॿियो वठंदा आहिनि। हिन में रोइण जी छा ॻाल्हि आहे? सत्युग में कॾहिं रोईंदा न आहिनि। हाणे तव्हां मोह जीत ठहो था न, मोह जीत राजा आहियूं, इहे लक्ष्मी नारायण आदि हुया। मोह जीत राजा आहियूं, इहे लक्ष्मी नारायण आदि मोह जीत हुया। हुते मोह हूंदो न आहे। बाप अनेक प्रकार जी ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाप त आहे ई निराकार। बाबा अनेक प्रकार जी ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। ॾिसो केॾी सारी ॻाल्हियूं बाबा ॿुधाईंदा आहिनि, केॾी नोट करो। हिकु जीअं सागर में लहरियूं हूंदियूं आहिनि न, त साकार मुरली में, हिकु ई मुरली में बाबा केॾी सारी ॻाल्हियूं कंदा आहिनि। ॾिसो तव्हां सां माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि त यादि रहंदो अथव। त हिन मुरली खे बि ॿुधंदे ॿुधंदे ईअं चओ, सोचो कि बाबा मूंसां ॻाल्हियूं था करनि, त बाबा जी हर ॻाल्हि असांखे यादि रहंदी। मनुष्य त हुन नाम रूप खां न्यारो चई, उन्हनि खे नाम रूप खां न्यारो चई छॾंदा आहिनि। बाप त निराकार आहे, लेकिन नाम रूप खां न्यारो त कोई चीज़ हूंदी ई न आहे। हे भॻवान ओ गॉड फादर चईंदा आहिनि त नाम रूप त आहे न। लिंग खे शिव परमात्मा, शिव बाबा बि चईंदा आहिनि। बाबा त आहे न, बाबा जो ज़रूरु ॿार बि हूंदा न। निराकार खे निराकार आत्मा ई बाबा चईंदी आहे। मंदर में वेंदा त उन्हनि खे चईंदा शिव बाबा, पोइ घर में अची करे बाप खे बि चईंदा आहिनि बाबा। अर्थ त सम्झंदा न आहिनि। असां उन्हनि खे शिव बाबा छो चईंदा आहियूं? शिव बाबा असांजी आत्मा जो बाप आहे न। बाप वॾे ते वॾी पढ़ाई 2 अक्षर में पढ़ाईंदा आहिनि। विश्व जी बादशाही प्राप्त करण जी पढ़ाई 2 अक्षर में पढ़ाईंदा आहिनि, अलफ ऐं बी। अलफ अर्थात अल्लाह, बाप खे यादि करो त विश्व जी बादशाही मिली वेंदी। अलफ खे यादि करो त ॿी बादशाही असांजी आहे। इहो ॾाढो वॾो भारी इम्तिहान आहे। इम्तिहान में बि छा आहे कि असां सभु कुझु भुलिजी करे बसि हिकु बाप खे यादि करो। इहे इम्तिहान आहे न, मतिलबु इहे इम्तिहान थींदो न कि बसि असां बाबा सां सेकेंड बि असांजी बुद्धि डिस्कनेक्ट न थिए। एॾी सारियूं बाबा अलॻि अलॻि एग्ज़ाम वठंदा रहंदा आहिनि। इहे उहे एग्ज़ाम असां पास कॾहिं कंदासीं जॾहिं असांजो बाबा सां बुद्धि योग टुटजंदो न। त असांखे एग्ज़ाम बि एॾो वॾो भारी इम्तिहान एग्ज़ाम छा आहे कि कुझु बि थी वञे बाबा सां बुद्धि योग न टुटे बसि न। उहो असांजो बाप आहे, जबकि पतो आहे कि उहो ई सभु कुझु करे सघंदा आहिनि। चाहे कुझु बि थी वञे, हाहाकार थिए, कुझु बि थिए, लेकिन उहो ई सभु कुझु ठीकु करे सघंदा आहिनि। असां कुझु न करे सघंदा आहियूं। त असांखे इहा ॻाल्हि सम्झी करे सिधा पंहिंजो बुद्धि योग बाबा सां ई लॻाइणो आहे। केतिरो बि शोर शराबो थी वञे, कुझु बि थी वञे, साक्षी थी करे बाबा सां हर हिकु ॻाल्हि ॾिसणी आहे। हीअं न कुझु थिए त असां उन्हनि जी मदद न करूं, लेकिन असांजी बुद्धि बाबा सां डिस्कनेक्ट न थियणी खपे। हुन जे लाइ कर्म कंदे हुए या बाबा सां गॾु कर्म करो, साक्षी थी करे हर कर्म कंदा हलो, बुद्धि योग बाबा सां कनेक्शन में हुजे, तॾहिं अंत में एॾी कुझु बि थींदो रहंदो, लेकिन असांजो बुद्धि योग सिधा बाबा सां ई रहंदो। त बाबा चवंदा आहिनि हीअ ॾाढो भारी इम्तिहान आहे। मनुष्य वॾो इम्तिहान पास कंदा आहिनि त पहिरीं वारी पढ़ाई कोई यादि थोरी रहंदी आहे। पढ़ंदे पढ़ंदे आख़िरी तंत बुद्धि में अची वेंदो आहे। हिते बि ईअं ई आहे, तव्हां पढ़ंदा आया आहियो, अंत में सिर्फ़ु बाप चईंदा आहिनि मनमना भव, त देह जो अभिमान टुटी पवंदो न। अंत में असांखे पूरो ज्ञान थोरी यादि रहंदो, सृष्टि चक्कर इहे उहे। बसि अंत में असांखे हूंदो मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा, बसि
ये मनमना भव जी आदत पइजी वेंदी त पिछाड़ी में भी बाप ऐं वरसो यादि ईंदो। मुख्य आहे ही इहो केतिरो सहज आहे न, सिर्फ़ु पंहिंजे बाप खे सदा यादि करिणो आहे, उहो बि बुद्धि द्वारा। जीअं राजा, जहिड़ो राजा ओड़ी पंहिंजी रस्म हलाईंदा आहिनि, जहिड़ो राजा हूंदो न ओड़ी पंहिंजी रस्म हलाईंदा आहिनि। अॻियां मण सेर पाव जो हिसाबु हलंदो हुयो, हाणे त किलो आदि छा निकिरी वियो आहे। केतिरा अलॻि अलॻि प्रांत थी विया आहिनि। दिल्ली में जो चीज़ ₹1 सेर बॉम्बे में मिलंदी हुई ₹2 सेर, छो जी प्रांत अलॻि अलॻि हुई न। हर हिकु सम्झंदा आहिनि असां पंहिंजी प्रांत खे बुख थोरी मारंदासीं। केतिरा झगड़ा थींदा रहंदा आहिनि, केतिरा रोला आहिनि न। भारत केतिरो सॉल्वेंट हुयो, पोइ 84 जो चकर लॻाईंदा आहिनि, इनसॉल्वेंट ठही वेंदा आहिनि। भारत केतिरो सॉल्वेंट हुयो, पोइ 84 जो चकर लॻाईंदे हाणे इनसॉल्वेंट थी वियो आहे। त पैसो न आहे। चइबो आहे न, हीरे जहिड़ो जन्म अमोलक कौड़ी बदिले खाए रे। हाणे उहा ई हालति थी वई आहे न दुनिया जी। बाप चईंदा आहिनि त कौड़ी जे पिछाड़ी छो था मरो। ॾिस माण्हू ₹1 जे लाइ मरे थो। हाणे त बाप खां वरसो वठी वठो, पावन ठहो, अञा बि हिन कौड़ियुनि जे पिछाड़ी सॼो ॾींहुं माण्हू केॾो मथो थो मारे। ये पढ़ाई लिखाई बि छो थो करे, ये कौड़ियूं कमाइण लाइ। केॾा माण्हू पढ़दे बि नथा पढ़ी सघनि, नथा करे सघनि त ख़ुदि खे मारे ई था छॾनि। धंधे में बि माण्हू कौड़ियूं पिछाड़ी पंहिंजो सभु लड़ाई झगड़ा करे अलॻि अलॻि वेठा आहिनि, सिर्फ़ु हिन कौड़ियुनि जे कारण। त बाबा चवंदा आहिनि हिन कौड़ी धन संपत्ति जे कारण पंहिंजे दैहिक संबंधनि सां बि लड़ी झगड़ी वेंदा आहियो, माउ बाप खे भाउ भेणनि खे मारे छॾंदा आहियो, भॻवान सां अलॻि थी वेंदा आहियो, त बि माण्हू सम्झे नथो हिन कौड़े खे असां छा कंदासीं न। हाणे बाप आया आहिनि असांखे पावन ठाहिण, वरसो ॾियणु। त जेको माण्हू सम्झदार, जंहिंखे ज्ञान सम्झ में अचे थो, उहो बि अगरि बाबा जे ज्ञान में पंहिंजो समय नथो ॾिए, कौड़ियुनि में ई ॾिए थो, त हुन खां वॾो बुद्धू केरु हूंदो, हुन खां वॾो अनलकी केरु हूंदो न। सॾ बि कंदा आहिनि, हे पतित पावन अचो पावन ठाहियो। त हिन सां सिधा पावन हुयासीं न असां, हाणे न आहियूं, हाणे आहे ई कलयुग। बाप चईंदा आहिनि मां पावन दुनिया ठाहींदो आहियां त पते दुनिया जो ज़रूरु विनाश थींदो न। हिन करे ई इहा महाभारत लड़ाई आहे, जो हिन रुद्र ज्ञान यज्ञ सां प्रज्वलित थींदी। ये महाभारत लड़ाई जेकी आहे, महाभारी लड़ाई महाभारत जी, छो जी बाबा पावन दुनिया सां आत्माउनि खे पावन ठाहे थो, दुनिया उन्हनि खे पावन ठाहिणी आहे। त हाणे पते दुनिया जो ज़रूरु विनाश थियणो हूंदो, त आत्माउनि खे सतो प्रधान त बाबा ठाहींदा, लेकिन पूरी विश्व जो कचिरो केरु साफ़ कंदो। त इहे जॾहिं महाभारत लड़ाई लॻंदी, जॾहिं इहे सभु लड़दा झगड़दा, तॾहिं त इहो पुराणो कचिरो जली करे सभु ख़त्म थी वेंदो। ड्रामा में त विनाश थियण जी नूंद ई आहे। पहिरियों त बाबा खे साक्षात्कार थियो, ॾिठई एतिरी वॾी राजई मिलंदी आहे त ॾाढो ख़ुशि थियण लॻी आहे। पोइ विनाश जो साक्षात्कार बि कराई, मनमना भव मध्याजी भव। मनमना भव अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि कंदा हलो त मध्याजी भव, विश्व जी राजई मिली वेंदी। ये गीता जा अक्षर आहिनि। कोई अक्षर गीता में ठीकु आहे, बाप चवंदा आहिनि तव्हांखे इहे ज्ञान ॿुधाईंदो आहे, इहो पोइ प्राय लोप थी वेंदो आहे। कोई खे पतो ई न आहे कि लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त ॿियो कोई धर्म हुयो ई न। हुन समय जनसंख्या केतिरी थोरी हूंदी, हाणे केतिरी आहे न। त इहे चेंज थियणी खपे, ज़रूरु विनाश बि खपे न। महाभारत लड़ाई बि आहे न, ज़रूरु भॻवान बि हूंदो,
असां केॾा लकी आहियूं। इहे उहो ई महाभारत लड़ाई जो मैदान, इहे उहो ई सीन हले थो। ऐं हिन समय असां साक्षात बाप सां गीता ज्ञान था ॿुधूं। त हे अर्जुन थी वियासीं न असां। माण्हू त किताबनि में इमेजिन था करनि, असां चैतन्य में ॿुधूं था, धारण करे श्री कृष्ण जहिड़ो ठहूं था। त इहे ई ख़ुदि जे भाग्य खे यादि कंदे कंदे सदा ख़ुशि रहो। शिव जयंती मल्हाईंदा आहिनि त शिव बाबा अची करे छा कयूं उहो बि न ॼाणंदा आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि गीता सां श्री कृष्ण जी आत्मा खे राजा ई मिली। माता पिता चईंदा आहिनि गीता खे, जंहिंसां तव्हां वरी खां देवता ठहींदा आहियो। माता पिता चईंदा आहिनि गीता खे, जंहिंसां तव्हां वरी खां देवता ठहींदा आहियो न। चईंदा न शिव पिता आहे, गीता मां आहे। असां हुन सां श्री कृष्ण जहिड़ो देवता ठहूं था। हिन करे चित्र में बि ॾेखारियो आहे श्री कृष्ण गीता न ॿुधाई। श्री कृष्ण गीता जे ज्ञान सां राजयोग सिखी करे इहा ठहियो। कल्ह पोइ श्री कृष्ण हूंदो। हाणे श्री कृष्ण गीता ज्ञान जी पढ़ाई थो पढ़े। पोइ जॾहिं उहो सभु धारण थी वेंदो न, पोइ श्री कृष्ण ठही वेंदो, अर्थात देवता ठही वेंदो। जीअं डॉक्टरी जी किताबियूं हूंदियूं आहिनि न, त हिन में फ़र्क़ु, हिन में छा आहे भई ब्रह्मा बाबा जॾहिं टीचर अञा किताब ठही न हुई, ब्रह्मा बाबा हुन शिव बाबा हुननि जे तन में आयो ऐं ब्रह्मा बाबा उहो टीचर हुनखे उहो पाठ ॿुधाईंदो पियो वञे, उहो ॿुधंदो पियो वञे, सभिनि खे बि ॿुधाई। लेकिन ब्रह्मा बाबा ॾिसो मुख सां शिव भॻवानु वाच्य जॾहिं शिव बाबा करे पियो, तॾहिं ई पढ़ाई बि पढ़नि पिया। ऐं असां त वरी किताबनि मुरली में पढ़ूं था न, त ब्रह्मा बाबा लकी थिया न। त शिव भॻवानु वाच्य जॾहिं ब्रह्मा बाबा श्री कृष्ण कीअं ठहिया, जॾहिं शिव बाबा वाच्य कंदा रहनि पिया, वाच्य कंदे कंदे पढ़ाई पढ़ाईंदे पढ़ाईंदे उहे धारण कंदा पिया वञनि ऐं श्री कृष्ण जहिड़ो ठही विया। ऐं असां हाणे मुरलियुनि में पढ़ूं था। त बाबा चईंदा आहिनि कि ॾिस श्री कृष्ण गीता जे ज्ञान सां राजयोग सिखी करे इहे ठहियो। श्री कृष्ण गीता न ॿुधाई, लेकिन श्री कृष्ण गीता ज्ञान ॿुधी करे पढ़ी करे अहिड़ो श्री कृष्ण जहिड़ो ठहियो। ब्रह्मा बाबा मुरली पढ़ी हुनई, अलाही त पतो न आहे, लेकिन ब्रह्मा बाबा ॿुधी त शिव बाबा खां डायरेक्ट आहे न, कल्ह पोइ श्री कृष्ण थी वेंदा। उन्हनि पोइ शिव बाबा जे बदिले श्री कृष्ण जो नाम रखी छॾियो आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि, इहे त पंहिंजे अंदरि पको निश्चय करे वठो, कोई उल्टी सुल्टी ॻाल्हि ॿुधाए करे तव्हांखे किराए न ॾे। हीअ ॻाल्हि पंहिंजे अंदरि हाणे त असांखे न किराए सघंदो आहे न कोई। हाणे त एॾी सालनि जा एॾा पका थी विया आहियूं, हाणे त असांखे कोई बि उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ॿुधाए कीअं न ईअं न, हाणे त न किराए सघंदा। इहो पको हुजिणो खपे। बाप ॾाढा ॻाल्हियूं पुछंदा आहिनि, विकार बिगर सृष्टि कीअं हलंदी, हीअं कीअं थींदो। अरे तव्हां ख़ुदि चईंदा आहियो उहो वाइसलेस दुनिया हुई, तव्हां ख़ुदि उन जी महिमा ॻाईंदा आहियो संपूर्ण निर्विकारी चईंदा आहियो न, त पोइ विकार जी ॻाल्हि कीअं थी सघंदी। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जे बाप सां बेहद जी बादशाही मिलंदी आहे, त अहिड़े बाप खे छो न यादि करो। इहा आहे ई पतित दुनिया। कुंभ जे मेले में केतिरा लाखों वेंदा आहिनि। हाणे चईंदा आहिनि हुते हिकु गुप्त नदी आहे। हाणे नदी गुप्त थी सघंदी आहे छा? हिते बि गौमुख ठाहींदा आहिनि, चईंदा आहिनि गंगा हिते ईंदी आहे। अरे गंगा पंहिंजो रास्तो वठी करे समुद्र में वेंदी या तव्हां वटि पहाड़नि ते ईंदी? थोरो सम्झणो आहे न, अंधश्रद्धा में न पइणो। भॻवान बुद्धि बि त ॾिनी अथई न। भक्ति मार्ग में केतिरा धक्का खाईंदा रहंदा आहिनि। ज्ञान ऐं भक्ति, पोइ भक्ति सां बि वैराग्य अची वेंदो आहे। अॼुकल्ह समय माण्हुनि खे न भक्ति बि पुॼे नथी। पहिरियों त माण्हू भक्ति बि सतो प्रधानता सां कंदा हुया, हाणे त भक्ति बि नाम जी थी वई आहे, पुॼे नथो, दिखावे जहिड़ी थी वई आहे। वैराग्य अची वेंदो आहे। हिकु आहे हद जो वैराग्य, ॿियो आहे बेहद जो वैराग्य। बेहद जे वैराग्य में
सभु कुझु बुद्धि सां भुलिजणो हूंदो आहे। उहो हद जो वैराग्य त बुद्धि सां न, सूर सां छॾंदा आहिनि, लेकिन बुद्धि त वेंदी हूंदी, मन में संकल्प ईंदा, लेकिन बेहद जो वैराग्य त मन में संकल्प बि न अचे ऐं बुद्धि बि न वञे। सन्यासी घर बार छॾे जंगलनि में रहंदा आहिनि। हिते त उहो ॻाल्हि न आहे, तव्हां बुद्धि सां सॼी पुराणी दुनिया जो सन्यास कंदा आहियो। तव्हां राजयोगी ॿारनि जो मुख्य कर्तव्य आहे ही पढ़णो ऐं पढ़ाइणो। हाणे राजयोग कोई जंगल में थोड़ी सिखाइबो आहे, इहे स्कूल आहे, ब्रांचिस निकिरंदी वेंदियूं आहिनि। तव्हां ॿार राजयोग सिखो था न, केॾी सारी ब्रांचिस बाबा जी निकिरी वियूं आहिनि। त हाणे त पहिरियों त केॾी थ्योरियूं हुयूं, हाणे त केॾी सारी ब्रांचिस निकिरी वियूं आहिनि। तव्हां ॿार राजयोग सिखो था। शिव बाबा सां पढ़ंदे उहे ब्राह्मण ब्राह्मणियूं सेखारींदा। शिव बाबा सां पढ़ियल उहे ब्राह्मण ब्राह्मणियूं सेखारींदियूं आहिनि न राजयोग। हिकु शिव बाबा थोड़ी सभिनि खे वेही सेखारींदो। शिव बाबा ब्रह्मा द्वारा सभिनि खे सेखारियईं। हाणे शिव बाबा बि मथे, शिव ब्रह्मा बाबा बि मथे, जेका निमित वॾा वॾा हुया हुननि बि हाणे ॿियनि खे तयारु करे उहे बि ख़ुदि पंहिंजे अॻियां वारे सफ़र में हली विया। त इहा थी वई पांडव गवर्नमेंट। तव्हां आहियो ईश्वरीय मत ते। हिते तव्हां केतिरी शांती में वेठा आहियो न, ॿाहिरि में त अनेक हंगामा आहिनि। बाप चवंदा आहिनि 5 विकारनि जो दान ॾियो त ग्रहण छुटिजी वञे। हाणे सभिनि खां 5 विकारनि जो दान वठिणो आहे। कोई बि तव्हांखे कुझु दान ॾे, चए पहिरियों 5 विकारनि जो दान ॾियो त तव्हांजो इहो बि सफल थी वेंदो। हाणे चवंदा आहिनि, बाप चवंदा आहिनि 5 विकारनि जो दान ॾियो त ग्रहण छुटिजी वञे। मुंहिंजी मञो त मां तव्हांजी सभु मनोकामना पूरी करे ॾिनो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे असां सुखधाम में वेंदासीं त अगरि बाप जो इहो चयो मञियो, हुननि सभिनि खे ॿुधायो, बाबा ख़ुदि परमात्मा असांखे चवंदा आहिनि अगरि तव्हांखे पंहिंजी सभु मनोकामना पूरी करणी आहे त हिन 5 विकारनि जो दान बाबा खे ॾियो। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, परमात्मा खे यादि करे हिन 5 विकारनि जो दान ॾियो त तव्हांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। मां तव्हांजी सभु मनोकामना पूरी करे छॾींदमि। छा मनोकामना आहे तव्हांजी? धन संपत्ति जो बि आहे सभु पूरी थी वेंदी। तव्हां ॿार ॼाणंदा असां सुखधाम में वेंदा आहियूं, दुखधाम खे आग लॻणी आहे। हाणे ॿारनि विनाश साक्षात्कार बि कयो। हाणे टाइम थोरो आहे, इन करे यादि जी यात्रा में लॻी वञो त विक्रम विनाश थी वेंदा ऐं ऊच पद प्राप्त करे वठंदव। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप सां वर्से जो पूरो अधिकार वठण लाइ जीते जी मरी वञो। जीते जी मरी वञणु मतिलबु पुराणा चाल चलन व्यवहार स्वभाव संस्कार पुराणी स्मृति न, कुझु बि न। मां आत्मा आहियां, मुंहिंजो शरीर बि लाइट जो शरीर आहे। एडॉप्ट थी वञो बाबा वटि ऐं मुंहिंजो पीउ बाबा आहे। बाबा जहिड़ा स्वभाव संस्कार, बाबा जीअं असांखे संस्कार चाल चलन व्यवहार बोल चाल सेखारींदा, हाणे उहे कॾहिं बि पंहिंजी ऊची तक़दीर खे लकीर न लॻाइणी आहे। इन जे लाइ रोज़ु चार्ट रखो, रोज़ु ख़ुदि खे चेक कंदव न कि पुराणो अॼु कुझु बि आयो मूं वटि त ही असां इन पंहिंजी तक़दीर खे लकीर न लॻाईंदासीं, न त किथे न किथे फसी वेंदा आहियूं। ॿियो आहे कोई उल्टी सुल्टी ॻाल्हि ॿुधाए करे संशय में न अचिणो आहे। कोई बि उल्टी सुल्टी ॻाल्हि ॿुधी करे संशय में न अचिणो आहे। जरा बि निश्चय न हिले। हिन दुखधाम खे हाणे आग लॻणी आहे, इन करे हिन सां पंहिंजो बुद्धि योग कढी ॾियो। हिन दुखधाम
खे बाबा चवनि था हिकु त कंहिंजी उल्टी सुल्टी न करे, जॾहिं बि जंहिंसां ॻाल्हायो न तुरंत ख़ुदि खे आत्मा सम्झी हुनखे आत्मा ॾिसी बाबा खे यादि करे ॻाल्हायो। जरा बि निश्चय न हिले, हिन दुखधाम खे हाणे आग लॻणी आहे, हिन करे पंहिंजो बुद्धि योग हिन सां कढी ॾियो। वरदान समय प्रमाण पंहिंजे भाग्य खे स्मरण करे ख़ुशी ऐं प्राप्तियुनि सां भरपूर ठहिण वारा स्मृति स्वरूप ठहो। भक्ति में तव्हां स्मृति स्वरूप आत्माउनि जे यादगार रूप में भगत अञा ताईं पंहिंजे हर कर्म जी विशेषता, तव्हांजे हर कर्म जी विशेषता जो सिमरण कंदे अलौकिक अनुभव में खोइजी वेंदा आहिनि। भक्ति में असां स्मृति स्वरूप जी आत्माउनि जी यादगार रूप में भगत अञा ताईं असांजे हर कर्म जी विशेषता खे सिमरण कंदे अलौकिक अनुभव में खोई वेंदा आहिनि। त पंहिंजे प्रैक्टिकल जीवन में केतिरो अनुभव प्राप्त कयो हूंदो। त तव्हां अञा ताईं कॾहिं असां पिछले कल्प में संगम युग ते कयो हुयो, उहो अञा ताईं उनखे यादि करे खोई वेंदा आहिनि। त तव्हां प्रैक्टिकल जीवन में केतिरो हर कर्म कंदे बाबा खे यादि करे केॾो अनुभव कयो हूंदो। सिर्फ़ु जहिड़ो समय जहिड़ो कर्म ओड़ो स्वरूप जी स्मृति इमर्ज रूप में अनुभव करो। जहिड़ो समय आहे जहिड़ो कर्म ओड़े स्वरूप जी स्मृति। जॾहिं मन सां सेवा करूं था त निराकार रूप, वाच सेवा करूं था त ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी करे ईअं ॻाल्हायो। कंहिंखे ॾिसो था त आत्मिक दृष्टि सां ॾिसो त जहिड़ो समय जहिड़ो कर्म ओड़ो स्वरूप जी स्मृति इमर्ज रूप में अनुभव करो त ॾाढी विचित्र ख़ुशी, विचित्र प्राप्तियुनि जो भंडार ठही वेंदो। बाबा चवनि था ऐं दिलि सां इहे ई अनहद गीत निकिरंदो कि मूंखे जो पाइणो हुयो उहो पाए वरितो। हाणे बाक़ी असांखे छा खपे? मूंखे जो पाइणो हुयो उहो पाए वठो। हाणे असांखे ॿियो कुझु खपे? लेकिन हीअ कॾहिं अनुभव थींदो असांखे? हीअ कॾहिं अनुभव थींदो असांखे जॾहिं असां जहिड़ो समय जहिड़ो कर्म ओड़े स्वरूप खे स्मृति में रखंदासीं। स्लोगन आहे त समय प्रमाण पंहिंजे भाग्य जो सिमरण करे ख़ुशियूं प्राप्तियुनि सां भरपूर ठहिण वारा स्मृति स्वरूप ठहो। बाबा चवनि था हाणे सदा पंहिंजे खे आत्मा सम्झी करे जहिड़ो समय जहिड़ो कर्म ओड़े स्वरूप जी स्मृति इमर्ज रखो त असांखे ॾाढो विचित्र ख़ुशी ऐं प्राप्तियुनि जो अनुभव थींदो। ऐं हुन ई ख़ुशी ऐं प्राप्ति खे भक्ति मार्ग में भगत बि यादि करे पंहिंजे पाण खे ॾाढो पंहिंजे अलौकिक अनुभव कंदा। स्लोगन आहे नंबर 1 में अचिणो आहे त सिर्फ़ु ब्रह्मा बाप जे क़दम ते क़दम रखंदा हलो। निराकार रूप में अशरीरी ठहिण में निराकार रूप में बाबा खे यादि करे हलो। हर कर्म कंदे हुए उन ॾींहुं बाबा चई न व्यक्त मुरली में कर्म कंदे हुए ब्रह्मा बाबा खे सां सभु कर्म कराई बाबा। त ब्रह्मा बाबा जी जीवन कहानी 18 क़दम पढ़ो ऐं जीअं जीअं ब्रह्मा बाबा कई उअं तव्हां बि कंदा हलो त असां नंबर 1 में अची वेंदासीं। न कोई स्कूल में बि फर्स्ट रैंक प्राप्त कंदो आहे, सुठा मार्क्स, सभु उन्हनि खां पुछंदा आहिनि न तव्हां छा कयो, केतिरा घंटा पढ़ंदा आहियो, के किताब खे रेफर कयो, कंहिं टीचर वटि ट्यूशन पढ़ियो, उन्हनि जो पूरो शेड्यूल हुन खां पुछंदा आहिनि। त ब्रह्मा बाबा नंबर 1 विया त ब्रह्मा बाबा जो जेका बि ॻाल्हियूं आहिनि, जेकी बि बाबा जी विशेषतायूं आहिनि, 18 क़दम आहिनि, बाबा जी जीवन कहानी आहे या ॾाढा वॾनि जो बि अनुभव आहे बाबा द्वारा, त उहो सभु ॿुधी करे पंहिंजे पाण खे हूअं ठाहींदा वञो त असां बि नंबर 1 में अची वेंदासीं। अर्थात असांखे बि तत्वम जो वरदान प्राप्त थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।